सांगड़ एसएसपी सांगड़ फ़ारूक अली लंजार जी प्रेस क्लब जे चूंडियल बॉडी जे मेंबरनि सां मुलाक़ात ऐं चूंडियल बॉडी जे मेंबरनि खे गुलनि जा हार पाराया। उन मौक़े ते एसएसपी सांगड़ फ़ारूक अली चयो त सहाफ़ियत मुआशरे जो चोथों थंभु आहिनि। सहाफ़ी मुआशरे जो आईनो आहिनि, इन करे साफ़ शिफ़ाफ़ लाज़मी आहे। इन पेशे खे ईमानदारी सां निभाइण बि इबादत आहे। पुलिस ऐं सहाफ़त जो पाण में पुराणो ॻंढापो आहे। जल्द पुलिस ऐं सहाफ़ियुनि जो गॾियल तरबियती वर्कशॉप बि करायो वेंदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार एसएसपी सांगड़ फ़ारूक लंजार सहाफ़ियुनि सां मुलाक़ात दौरान कयो। हुन चयो त सांगड़ में ड्यूटी फ़र्ज़ सरअंजाम ॾियण जो मुंहिंजो ॿियों भेरो आहे। हिते जे सहाफ़ियुनि हमेशह बहितरीन नमूने पंहिंजो किरदारु अदा कयो आहे, असांखे हमेशह सपोर्ट कई। उन मौक़े ते प्रेस क्लब जे सदर रज़ा ख़ान पठान, जनरल सेक्रेटरी मुनव्वर शाहीन, मुबीन दर्स, नादिर बुर्दी, सकलेन रज़ा, अमीर बख्श, इमरान लांढरी ॿियनि चयो त सांगड़ जे सहाफ़ियुनि हमेशह आवाम जे मसइलनि खे उजागर कयो आहे। हुननि चयो त एसएसपी सांगड़ फ़ारूक लंजार जी कोशिशुनि सां ज़िले सांगड़ में ॾोहनि ते ज़ाब्तो आयो आहे, जॾहिं ते मौक़े ते डीएसपी आसिफ आराइन, PROS SP क़दीर पिणु मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।